नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त वाट्सएप जे सरबराह विल खेतार्ट मैसेंजर ऐप जी प्राइवेट पॉलिसी में तब्दीली ते थींदड़ तनक़ीद ते चयो आहे त वाट्सएप ऐप में पैगाम ऐं कॉल्स हाणे त ईंदा टू एंड इनक्रिप्ट थिया आहिनि। हिन फीचर खे तब्दील न पियो कयो वञे। वाट्सएप ते नई प्राइवेसी पॉलिसी जो ऐलान कयो वियो, जंहिं मूजिबि वाट्सएप ऐप सार्फ़िन जो ॼाण थर्ड पार्टी ख़ासि तौर ते फेसबुक सां गॾु शेयर करे सघंदो। नई पॉलिसी सबबि वाट्सएप ऐप खे सख़्त तनक़ीद जो निशानो बनायो वियो, जॾहिं त सार्फ़िन सख़्त ॻणती में मुब्तला आहिनि, छाकाणि त हाणे ऐप पैगाम ऐं राब्ते जे लाइ महफ़ूज़ बि आहे या न। वाट्सएप ऐप जे सरबराह विल खेतार्ट नई पॉलिसी खां पोइ वाट्सएप ऐप जे सार्फ़िन लाइ महफ़ूज़ करार ॾेई छॾियो ऐं चवे थो त फेसबुक चैट ॻाल्हि ॿोल खे नथो पढ़ी सघे। ट्वीट ते हिकु डिघे वज़ाहत में हिन चयो त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वाट्सएप जी नई पॉलिसी ते थींदड़ ॻाल्हि ॿोल ते नज़र में रखंदे हिन चयो आहे ऐं हिन हवाले सां कुझु ॿुधायो आहे त विलखेत मूजिबि वाट्सएप तक़रीबन 2 अरब माण्हुनि खे सॼी दुनिया में प्राइवेट राब्तनि जी सहूलियत ॾेई रहियो आहे। हिन पैगाम में कॉल अञा ताईं बि एड एंड टू इनक्रिप्ट आहे। हिन फीचर खे तब्दील न कयो पियो वञे। पंहिंजे वज़ाहत में हिन लिखियो त वाट्सएप में एंड टू एंड इनक्रिप्शन तब्दील न पियो कयो वञे। हिन चयो त नई पॉलिसी आणण जो मक़सदु सार्फ़िन सां गॾु वधीक शिफ़ाफ़ हुजण ऐं एप्पल टू बिज़नेस फीचर खे वधीक बेहतर तरीक़े सां ज़ाहिर करणु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।